हींअर असां मनछुर ढंढ जे पेट में वेठल आहियूं। ही प्रोग्राम हली रहियो आहे। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे मनछुर बचायो तहरीक जो जेको अॻुवान आहे मौला बख़्श मलाह। उन खां असां पुछंदासीं त मनछुर जे मोहाणनि जे हवाले सां हू छा था ॿुधाइणु चाहिनि। जी अदा पहिरियां त सिंध जा ॿेट ऐं सिंध जी मिल्कियत सिंध जा वारस सिंध हुकूमत ऐं सिंधी रहंदा। मां तव्हां सिंध टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जो अॼु मंछर जी सार लही ऐं मंछर खे बि हिकु सिंध जो हिसो आहे ऐं सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो क़िलो आहे। 35 मुल्क में जेका हीअ एशिया जी वॾे में वॾे ढंढ आहे जेका हथ सां RBOD जो सिम जो नालो पाणी जो विझी ऐं हिनखे तबाह ऐं बर्बादु कयो आहे। हितां जो इंफ्रास्ट्रक्चर जेको हूंदो आहे सो सॼो सॼो तबाह आहे। हितां जी माहीगिरी तबाह थी वई, हितां जो जेको कल्चर हो एग्रीकल्चर तबाह थी वियो, हितां जो वाइल्ड लाइफ तबाह थी वियो, हितां जो असांजो लाइव स्टॉक तबाह थी वियो। हिते लखे एकड़ ज़मीन बंजर थी वई। RBOD जे ठहण में 30 साल थी विया आहिनि, 26 साल थिया आहिनि। 1 ठही विया, 2 खे 20 साल थिया आहिनि। उनखे अञा मंछर मां करण जी कोशिशि कोन्हे ऐं मंछर मां पाणी फेराए ऐं दरिया सिंध खे खारो करण जी कोशिशि कई ऐं दरिया सिंध जे तरे मां पाणी वञी कराची हैदराबाद खे 6 करोड़ खे माण्हुनि खे बर्बादु कनि पिया ऐं कंहिंजो झिल बि हिन जो पाइज़न वञी पहुचे थो ढंढ जो। असां हिन मंच सिंध न्यूज़ जे TV जे तावन सां ऐं मंछर बचाया जाता जे इताद जे चेयरमैन जे तंज़ीम जे तरफ़ां असीं हीउ जेको मेड़ा को तव्हां सिंध न्यूज़ वारे के तफ़स सां चऊं था त हीउ जेको प्रोग्राम हलियो आहे हीउ सिंध वारनि खे असां मंछर जो पैगाम आहे त ख़ुदारा हीअ दुनिया जी 35 मुल्क एशिया जी ढंढ तबाह थींदी ऐं हीअ जेकॾहिं कंहिं ॿिए सूबे में हुजे हा त अॼु वॾो डैम मिठे पाणी जो हुजे हा ऐं हिन जो जेको पंहिंजो बारिशी पाणी आहे जंहिंमें 14 नयूं नाला आहिनि ऐं 4000 किलोमीटर हिन चौरस बारिशी जो पाणी हिन ढंढ खे सैराब करे थो। हिन साल कम से कम 100 फुट जेको थो असांखे न गाजने जो पाणी आहे जेको मुसलसल दरिया में निकिरी वियो हलियो ऐं अगस्त में हिन जो TDS हो 450 जेको हींअर 2100 ते पहुतो आहे। कल्ह असां उहो उनजो पारे ते करे पहुतो आहे ऐं इहो मंछर जो पाणी मुसलसल दरिया में मिठो कढी ऐं वरी बि कड़े पाणी सां भरियो थो वञे ऐं इन पाणी कड़े पाणी जी बाईपास खे ठहियल 1996 में अब्दुल्ला शाह गवर्नमेंट ठाहियो जेको मुसलसल मुकमल थी RBOD मां थी लालबाग खां कन्वर्ट करे अॻिते वञे थो। पर उनखे कुझु ताक़तवर माण्हू उनखे नथा वहणु चाहिनि छो जो असांजी ज़मीन ख़राबु थींदी। इहो उनखे पाणो कोन थो पवे त हिन मंछर में 3 लाख एकड़ ज़मीन गैर आबाद जेका पई आहे जंहिंखे मंछर आबाद थो करे उनखे बर्बादु करे सिर्फ़ु चंद माण्हू जे एकड़नि जे ज़मीन जे करे उहो पाणी उतां बाईपास नथे करे दरिया में नथा वञनि। ऐं हींअर मंछर जो पाणी जेको थो मंछर में हिन महिल साल 3 साल खां वठी फिशरी सिंध खां थो WF जे प्रोजेक्ट सां ॿिज विझे बि जेको हिन साल असांखे मुकमल जेको थो उहा कुरड़ी मोराखो डंभरो जेके बि क़िस्म मछिया हुआ उहे वॾा थी विया आहिनि। पर बदकिस्मती आहे त हितां जो पाणी जेको आहे
सो उहो कढी लालबाग जे थ्रू ऐं 112 फुट मंछर जी RAL तरफ़ रखियो हूंदो आहे, जेको भुट्टे साहिब जो 1976 में इन जो ऐलान कयो। उन खां पोइ इरिगेशन वारा हथ धर्मी करे हिन ढंढ खे बर्बादु करे ऐं हितां जो किसान, हितां जो हारी, हितां जो मारी उनखे बर्बादु कयो थो वञे। हिन मलाहनि न हिननि खां नौकिरी वधी आहे, न हिन खे तालीम ॾिनी वई आहे, न हिन खे पाणी ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु असां मंछुर ढंढ जे पेट में वेठल आहियूं ऐं वॾे तइदाद में हिते असां वटि जेको सो मोहाणा मौजूदु आहिनि, मलाह मौजूदु आहिनि ऐं मलाहनि जे लाइ असां सिंध TV पारां जेको प्रोग्राम रिथियो वियो आहे ऐं हीअ सम्झो त हिकिड़ो ॿेट आहे, मंछुर ढंढ जे पेट में ई वेठा आहियूं असां। हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे अरबिलो रागी मंज़ूर सखीराणी साहिबु। उनखां असां ॿुधंदासीं त हू जेको सो सिंध ऐं सिंधी क़ौम ऐं सिंध TV जे पारां जेको हीउ प्रोग्राम रिथियो वियो आहे उहो असांजे मोहाणनि सां जेको सो हींअर असां शेयर करणु आया आहियूं ऐं मोहाणनि खे बि इहो असां जेको अहसासु ॾियणु आया आहियूं